मुझे साड़ी कार्ड जी मुका पर्ची वही उन्हें के बहुत गुड़ खड़े वो 80 से 80 पोसा झंडे लथी बाबा अदा मां किथां खां आया आहियो? रेंगण बुरुंडी। अच्छा ही कुकड़ खणी आया आहियो समन सरकार ते इन जो को ख़ासि सबबु? इहो ख़बर कोन्हे भई हमरा ओॾा वठो आहे कुकड़ न अच्छा मूंखे चवंदा घुमाया दरगाह तां। अच्छा जी घुमाए पोइ वरी उन साॻी अमरा कंदा या हिते छॾे ईंदा? न वापसी उते ई पोइ त उन बख़्शे न छॾे न छॾे हाँ जी या कोई खाईंदा उते? उते कोई खाईंदा आहियूं। हाँ जी का बास बासियल हुई जावां जी? बास मुंहिंजी बास तव्हांखे ख़बर कोन्हे बास जी? न मूंखे कोन्हे ख़बर। अच्छा जी बास का है? हाँ साईं असांजी बास हूंदी आहे। किथां आया आहियो? साईं सुजावल खां। सिजावल केरु मुड़ुसु आहे? कारिया जेके असांखे लोहार बि चवंदा आहिनि कारिया बि चवंदा अच्छा आहिनि। ही कुकड़ पुटो सभु बास आयो? बास हूंदी छा हुई बास कहिड़ी बास हुई तव्हांजी? बाबा जेका पूरी थी बाबा आहे? बाबा खे औलाद कोन थियो पियो को 80 थियासीं पोइ असांजी झंड लथी हिते हर साल ॾींदा हर आहियो? साल ॾींदा इहो आहिनि। माना बासी थी? बास थी वई आहे। जेके 70 साल थी विया आहिनि। अच्छा मतिलबु 70 साल तव्हां हर साल ईंदा रहंदा हर आहियो? साल ईंदा आहिनि। घणा कुकड़ खणी ईंदा आहियो? कॾहिं 15 कॾहिं 12 ऐं कॾहिं हिकिड़ो 20 हिकिड़ो ॿ दरगाह ते ॾींदा आहियूं। न ॿकरो? बकरो बि खणी ईंदा लाज़मी? लाज़मी। सिजावल खां? हाँ सुजावल। असलु ॿ लफ़्ज़ चओ दोस्तो ही समन सरकार जी नगरी में बीठा आहियूं ऐं ही साईं आहे कारिया आहिनि जेके सिजावल खां हर साल ईंदा आहिनि। बपोल हिननि जे 70 सालनि खां इहे अचनि था। कॾहिं 10 कॾहिं 15 कुकड़ खणी ईंदा आहिनि ऐं हिननि जेके वाल साहब बास बासी हुननि खे औलाद कोन थींदो पोइ हीअ थिया हाणे हीअ हुननि जो जेको औलाद आहे हर साल जेको आहे सो कुकड़ ऐं ॿकरा खणी ईंदो आहे। तव्हां आया आहियो? खिपरे शहर खां आया आहियो? ही कुकड़ खणी आया आहियो? कुकर खड़ी है इहो मतिलबु तव्हांजी बास हुई? हां से ॾाढे समन ते? दादी समझ जी बात नहीं छा जी तव्हां बास कई हुई? कहिड़ी तव्हांजी मनता पूरी थी? ठीक है कौन हुई ना घर में उनजे करी अच्छा पोइ ही कुकड़ माना ॾाॾे जो तव्हां कढियो? फर्क पजियो कोन दादी अच्छा फ़र्क़ु पइजी वियो? हां जी हाणे हिते ज़बह कंदा? हां खिपरे खां आया आहियो? हां जी मक्का मुकाना है तो ना तबीरा भी आए तो टंगे हुए दिखा रहा है बिठा दे चाहिए कहीं लेने दबा बिठा दे वो पेड़ है वाले ताजा लेने याद सही है 16 चाचा ये असां कारोबार हलंदे या असां फोटो काटे रे मोकिलिजो असां सबको मशहूर हमको असां निड़ी जाली खड़ा रहे अगर देखा ढकला लाइन अजी ढकला इधे 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 ही मत जी और सबर कर दे हवा निकली है ना पहले दो खत्म दिए हैं
और थी ने पाणदा पाण भेल आहियां गोर्स खार साहब मतलब की मंग रहियो हर साल ईंदो आहियां हिकिड़ो हेल 2 कूड़ खणी आहियां आइंदे साल है तेरे 4 कूड़ खणी ईंदुसि। अच्छा है तो कुकड़ खणी अचण जो मकसद छा आहे? मक़सदु आहे असांजे दिलि जूं तमना पूरी थींदियूं आहिनि उन करे कूड़ खणींदा आहियूं ॾाढी दुआ में असांजी दिलि जूं तमना पूरी थींदियूं आहिनि उन करे हिकिड़े खे ॿ खां 4 खणींदासीं। तव्हांजी तमना कहिड़ी पूरी थी आहे? मुंहिंजी तमना पूरी थी वई मुंहिंजी साहेड़ी कार्ड जी मूंखे पर्ची वई उन करे 2 कूड़ खणिया। पानी भर के लाया ना अभी दे गिलास दे ओए यासिर गिलास दे। ये हसमुख भाई है हमारे। खबर करो ओए पूरा ग्रुप है खामोश हो जाओ। हां बैठो है हां वाला कसाई तुम्हारे पास बैठा हुआ है, कसाई वाला काम मैंने शुरू कर दिया। मेला सर्च करना ही है आज रात नहीं तो परसों अपलोड हो जाएगा। किथां खां आया आहियो? कुनरी कुंदरी खां आया आहियो? ये कुकड़ खणी आया आहियो उनजो मकसद? मकसद बस इहो नंढे भाउ जो शौक़ु शौक़ हो या बास बासियल हुई या न को बास सघंदो ईअं शौक़िया। अच्छा हाणे इन कुकड़ खे केॾा कंदा? हाणे इनखे ज़िबा करंदासीं 14-15 ॼणा आहियूं 2 कुकड़ अंदरि आहिनि। अच्छा पोइ वरी गॾिजी वेही खाईंदा? बिल्कुलु। अच्छा सलाम सलाम अलैकुम या रसूलल्लाह सलाम सलाम अलैकुम या हबीबल्लाह सलाम सलाम अलैकुम या नूर में नूरल्लाह सलाम सलाम अलैकुम या पंजे 10 रुपये अपने बच्चों का सदका दे पंजे 10 रुपये अपने बच्चों का सदका दे पंजे 10 रुपये अपने बच्चों का पंजे 10 रुपये अपने बच्चों का सदका दे अरे ये कौन खेता अलग करने निकल रहा किथां खां आयो वही? हाँ कुकड़ खणी आयो वही? अच्छा बास बासियल हुई या? अच्छा कहिड़ी उमेद तव्हांजी पूरी थी? यूट्यूब दे समन सरकार 2021 तो हेॾा अचो तव्हांखे रिपोर्ट यके हिस्ट्री ॿुधाया। अच्छा पानी क्या था? काका ही देख चाड़िए तो छो भला? ये खैरात है। छाजी खैरात है थोड़ा बुधाइंदो? साईं समन सरकार जी ले खैरात है। अच्छा ताजी का बास बासियल हुई या ये? हां बास बासियल हुई। का उम्मीद ताजी का पूरी थी? सब अल्लाह पूरी कयो समन पूरी कयो।
अच्छा हाणे ते देगी चाली तो कुकड़ वेठो अथव हुन में। कुकर ते इन ख़ैरात कई साईं। तकरीबन हिते मूंखे 20 साल खां मथे थी विया आहिनि। त इहो ई हर साल हाँ मेले हर में साल सालाना ई मुंहिंजी मेले इहो में। अॾी हूंदी आहे त पोइ हाणे तव्हांखे इहो अंदाज़ हूंदो त पूरे मेले में केतिरा साईं समन सरकार ते कुकड़ ईंदा हूंदा जेके ज़बर थींदा हूंदा केतिरा? सही तकरीबन न थींदा हूंदा त लख खां मथे थी वियो वञे। लख खां मथे जी कुकड़ ईंदा आहिनि। तंहिंखां पोइ जेको ट्रक हिकिड़ो ॿ वञनि था उहो अलावा आहिनि। साईं वटि घर जेके रहनि था उहो अलावा आहिनि। तकरीबन लख खां मथे ज़बा थियनि था हिते।